कर हे के जो मथा फिटी ता कन तो उनन के तहा पकड़े जो ना इनन जो कम माने असा के लॉलीपॉप नहीं छोतारे जाए ने फलानी जमायती टीरी हुई मटीरा आसमान ता लखाया जमीन मा निकता केर भी इनन जो कम माने पकड़े चन गिरफ्तार चारों के लाइसेंस नहीं छे ता मारू के मारी दाव इनन के लाइसेंस मिले लाशा जो हक्का कड़े भी को मसकड़े कड़ी भी जमात सा ताल्लुक रखना हो या किथा जी गाल त बसेर को मता खपे त बाग फलाना जे क्या ना उनन कबूली तो कहां वो तो कहां का भी ताकतवर थी सीट तो शो बैठायो मेरे कुर्सी के सीढ़ाई बैठायो लो ना है लो को अहल मानू वे अजी पर जे मथा का जांच थिया मथा का उनन का मथा का जांच थिया हिनन के खबर का हिनन छा कयो मथा उनन जो कैसे कबूले तक पकड़ियो ना माना वडे फखुर दा कबूल जांच न कई कोन लगा वडो कोट किलो का वडे फता कयो हाने वो जे किन से नारायण दा निकरी विदा यो लालू में या तंजीम काने लेडीज के लिए पानी हेड़िया वेओ तो को हवा लगी वेओ सभई विच में ट्रपिया ओ हेरे लेवल हेरे बाबा गुलजार साहब तव्हां छा चवणु चाहींदो हिते दाणवाणी वेठा आहियूं राणा सखावत जे दहशतगर्दी वारे क़त्ल जे ख़िलाफ़ दाणवाणी वेठा आहियूं हिते पुलिस अमलदार आया आहिनि जेके हुनखे लसानियत जो ऐं माना हिकिड़ो मज़हबियत जो रंग था ॾियनि असां उन्हनि जे माना अहिड़े चवण ते अहिड़ी सोच ते लानत विझूं था ऐं असां मज़म्मत था कयूं पुरज़ोर लफ़्ज़नि में ही राणा सखावत अली राजपूत असां खां वधीक सिंधी ऐं असां खां वधीक मोतबर माण्हू हुयो ऐं असां हुन जे कद काठ खे बि पुॼी नथा सघूं जेको हुन सिंधियत जे रूप में पंहिंजो सिंधियुनि सां निभायो आहे सभिनी संगत सां ॻोठ वारनि सां पाड़े वारनि सां पूरे ज़िले सां निभायो आहे असां उन जे कद काठ ते पुॼी बि नथा सघूं ही बदमाशी आहे ही पुलिस जी वंगार वहण वारो सिस्टम आहे ही पुलिस नाकारा ऐं नाल जेके हिते SSP असां ते मड़िया था वञनि पहिरियों इमरान कुरैशी हाणे हे सुमेर चनो जेको आहे इहे हुननि जा वंगार आहिनि कमदार आहिनि इहे कहिड़ो असांखे इंसाफ़ ॾींदा आहे असां लाइ माना कुझु माना ही तहरुक वठंदा असां हम इस मीडिया की तवसत से पाकिस्तान तहरीक इंसाफ की क़यादत से वज़ीर आज़म इमरान खान से चीफ जस्टिस से और हलीमा आदिल शेख साहब से पुरजोर अपील करते हैं खुदारा PTI के कारकुन PTI के रहनुमा ऐसे बेदर्दी से कत्ल हो रहे हैं इनके खिलाफ इन डाकुओं कातलों लुटेरों सिंध हुकूमत में बैठे जलीलों के खिलाफ एक्शन ले और हमें महफूज बनाए हमें सिंध वालों को आपकी ज़रूरत है सिंध वालों को इमरान खान की ज़रूरत है हम तवज्जो चाहते हैं इमरान खान और उसकी काबीना की खुदारा हमारे जो दुख दर्द है और हमें ये बेदर्दी से मारा जा रहा है इनके खिलाफ आप अपना एक्शन लें असां सां गॾु तालके जो उहिदेदार तालको नसीराबाद जो उहिदेदार सेठ न्याज़ गॾु आहे न्याज़ साहब छा चवणु चाहींदो था वॾी साईं बदमाशी थी आहे तमामु बहितरीनु माण्हू बेगुनाह क़त्ल थियो वियो आहे असां इन लाइ पुरज़ोर मज़बत था कयूं त सिंध पुलिस खां त इहे जेके कातिलनि जेको गिरफ़्तार कया वञनि जल्द जल्द असां वरी मतिलबु एहतियाज में वेठा आहियूं इंशाअल्लाह ताला एहतियाज ख़तमु न कंदासीं जेसिताईं कातिल गिरफ़्तार न थींदा जी
सर तव्हां छा चवणु चाहींदो? असांजे दोस्त राणा सखावत जो बेदर्दी सां जेको क़त्ल थियो आहे, असां हिन जी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। असां हायर अथॉरिटीज़ खां या डिमांड था कयूं त ख़ुदारा हिन सिंध में जेको क़त्लेआम थी रहियो आहे, जोखे वारो असांजी अदीस फ़हमीदा सियाल वारो, या ताज़ो तव्हां जेको हाणे लाड़काणे में हॉस्टल में नौशीन काज़मी वीचारी खे बेगुनाह आहे उनखे फांसी ॾेई करे उनखे क़त्ल ॾियणायो वियो त हुन पाण आपघात कयो आहे। इन खां अॻु में जेका निमृता खे क़त्ल कयो वियो, उनजी जेके रिपोर्ट्स आयूं उन में वाज़िह लफ़्ज़नि में हुयो त हुन सां ज़्यादती करे हुनखे क़त्ल कयो वियो। पर हितां जी इंतिज़ामिया उगूर निंड में सुतल आहे। हितां जा जेके ऑफिसर्स आहिनि, SSP साहिबान, उहे वंगार पिया वहनि, सिर्फ़ु कमदारी था कनि होतारनि जी। जेके MPAs MNAs आहिनि, मिनिस्टर आहिनि, छो त इन्हनि धन कमनि में मुलविस उन्हनि जा माण्हू आहिनि। तव्हां असांजो हिकिड़ो ग़रीब जेकॾहिं हुजे हा त कॾो कोन खे टंगे छॾींदा, पर हो उहे हथ आहिनि जिन जी हो पासदारी कंदा ऐं जिन खे मज़बूत करण जे लाइ हुननि खे रखियो वियो आहे। लिहाज़ा जेकॾहिं हिन निज़ाम खे बदिलणो आहे ऐं हीअ क़त्लकारी जेका सिंध में थी रही आहे इनखे बंदि करिणो आहे, त हिते पुलिस जो सिस्टम जेको आहे उहो नओं बहाल करिणो पवंदो, जेको कंहिं बि सियासी सलूक खां मथे हुजे। कंहिं बि को बि MPA MNA मिनिस्टर वञे त उनजी न ॿुधे, इंसाफ़ करे। हिते इंसाफ़ पुलिस सिर्फ़ु तव्हां असां ग़रीब जे लाइ आहे। अमीर माण्हू क़त्ल करे वञे थो, उन ते FIR छा NC बि कान थी कटिजे। तव्हां असां मुंहिंजे हिन को लाचार ग़रीब माण्हू जेकॾहिं वेलो वेहे थो, वेलो खाए थो, जेकॾहिं किथां तंदूर अथऊं मानी चोराई त उनखे हथ कड़ी वही वठी था वञनि, वॾो को हिन जुर्म कयो आहे। लिहाज़ा असां हायर अथॉरिटीज़ खे अपील था कयूं त सिंध ते रहम कयो, हिते तॾो विछायूं। पर मूंखे लॻे कोन थो त को हिते तव्हां ॾे SP ईंदो। SP वांदो ई कोन्हे। SP बंगुलनि ते ॿुहारी ॼण को वांदा थियनि त तव्हां ॾे अचनि न। गिरफ्तार कयो, गिरफ्तार कयो, तव्हां भली सिंध लाइ तव्हां वियो SP ते गिरफ्तार कयो, गिरफ्तार कयो, कातिलनि खे गिरफ़्तार कयो। हिते को बि ऑफिसर कोन ईंदो तव्हां ॾे, असां वेठा हूंदासीं, पर ऑफिसर इहा ज़हमत न कंदो त मां वञी उन्हनि माण्हुनि खे मुतमिन कयां जंहिंजो हेॾो वॾो नुक़सानु थियो आहे। असां सुप्रीम कोर्ट जे जज खां, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां, प्राइम मिनिस्टर खां असां अपील था कयूं त लिहाज़ा सिंध ते ध्यानु ॾियो। असांजी सिंध ॿरी रही आहे। सिंध जे माण्हुनि खे घटनि ॿकरनि वांगुरु कुआंदा था वतनि। पीपुल्स पार्टी जा माण्हू ऐं हुननि जी इंतिज़ामिया, हुननि जा SP का त तादर सां ई कान्हे। माण्हू हिकिड़ा 5 माण्हू क़त्ल था थियनि, SHO ॾे वञे थो त SHO चए थो जेसि ताईं SP न चवंदो FIR न कटींदुसि। किथां जो कानून आहे बाबा? कॾहिं को इहो कानून राइज़ थियो आहे? SP जेकॾहिं 2 ॾींहं न हुजे, तूं 2 ॾींहं FIR न कढींदे असांजी। इहो ज़ुल्म आहे हिन सिंध सां। असां सिंधियुनि खे निकिरणो पवंदो हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़। जे न त इहो रोज़ु को न को माण्हू असांजो ईअं शहीद कयो वेंदो, असां ईअं धरणा हणंदा रहंदासीं, ॿियो कुझु कोन थींदो। महिरबानी सर। असां सां कंबर शहदाद कोट ज़िले जो सदर PTI जो मोहम्मद अली अकड़ो साहब मौजूदु आहे। साईं मोहम्मद अली साहब खां मौक़िफ़ वठंदासीं। सर, वॾो ॾुख ईंदड़ो वाक़ियो थियो आहे असांजे लालू शहर में। लालू में कॾहिं बि हिन खां वधीक को ॾुख ईंदड़ वाक़ियो थियो न आहे। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसंदो सॼे लालू में हिन वक़्तु ॼण राकास घुमियल आहे, दुकान बंदि आहिनि, माण्हुनि पंहिंजा कारोबार पाण बंदि करे छॾिया आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन शख़्सियत जे क़त्ल जे करे जेको माण्हू शहीद कयो वियो आहे, छो जो हू हिकु नफ़ीस इंसान हो, हर कंहिं सां हुनजो थियणु वेहणु हुयो। सियासी माण्हू पंहिंजी जाइ ते, हिकु वापारी हो ऐं सोशल वर्कर हो। हल्के जे ॾुख में तकलीफ़ में हुन सां गॾु हलण वारो माण्हू हो। उन में कॾहिं को ज़ात परस्ती या क़ौम परस्ती या फ़िरका परस्ती न हूंदी। उहो हिकु इंसान दोस्त माण्हू हो। उहो हमेशह क़ौमी ॾियारो हुजे, ईद जो ॾियारो हुजे, सभिनि सां घुली मिली मल्हाईंदो चङी तरह सां। पर अफ़सोस इहो थो थिए त हुनखे जहिड़े माण्हू खे बि ॾींहं ॾिठे जो क़ातिल अचनि था आराम सां विच शहर में ॾींहं जी रोशनी में अचे, हुनखे हुन राइस मिल में मारियूं निकिता हलिया था वञनि। पर हेतिरे रूट में इहा ख़बर न पई त उहो माण्हू काॾे हलिया पिया, अलाए ज़मीन अॻी वञनि, अलाए आसमान खणी वञनि।
ख़बर नथी पए ॿई कातिल गुम करे थी विया। सो सरासर या पुलिस जी नाअहली आहे। इन वॻ में बि कंबर में अहिड़ो क़िस्म जो वाक़ियो थियो, उन में बि ईअं 2 माण्हू 125 मोटरसाइकिल ते आया, 2 माण्हू खे मारी निकिता हलिया विया। उनजा कातिल बि हिन वक़्तु न लधा आहिनि। हिन वक़्तु असां जेको धरणो आयो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कयो आहे त असांजो आवाज़ मथे प्राइम मिनिस्टर साहिब ताईं, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ताईं, चीफ जस्टिस ताईं पहुचे, हिन शइ ते सुमो एक्शन खणे, नोटिस वठे त जीअं हिते को तदारुक थिए। बाक़ी हिन वॻ में अलाए केतिरा खून लुड़ी विया आहिनि जंहिंजो को तदारुक न थियो आहे। पर असां चाहींदासीं त सखावत सां इहा नाइंसाफ़ी न थिए। सखावत असांजो भाउ हिकु इंसान दोस्त हुयो, उनजे खून खे असां लोड़ न ॾींदासीं। उनखे कंहिं क़तई असां हिन शइ खे पुलिस खे पंहिंजी इहा जेका ड्रामेबाज़ी करे ॿुधाईंदा त SRA वारनि क़तलु कयो आहे, इहो नालो ॾेई करे उनखे लोड़े ख़ुशि था कनि, इहा थियण असां न ॾींदासीं। असांजो एहतिजाज जारी आहे। ऐं अफ़सोस इहो आहे जो हिन वक़्तु ताईं 7 कलाक थी विया आहिनि। SSP साहिबु इहा सहमत न कई आहे जो मां वञी इन वारसनि ताईं पहुचां या धरणे में पहुची मालिकनि खे मुतमिन कयां या उनखे हथ त ॾियां। हीअ ट्रैफिक जाम लॻी पई आहे पर उनखे कुझु बि कोन्हे। उहो पंहिंजी कमदारी में पंहिंजी जेका ड्यूटी अथनि, जेका असुल ड्यूटी अथनि, पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे प्रोटेक्शन ऐं प्रोटोकॉल ॾियणो, उनमें पूरा लॻा पिया आहिनि। अवाम खे उन्हनि अलाह जे रहम करम छॾे ॾिनो आहे। उन्हनि जो तदारुक जे लाइ उन वटि को टाइम कोन्हे को। अफ़सोस इन शइ जो थो थिए असांजा इदारा जंहिं तो असांजो वेसा सफ़ा खॼी वियो आहे। इन जे करे असां सिंध हुकूमत खे कॾहिं बि अपील न कंदासीं। असां सम्झूं था सिंध हुकूमत, सिंध पुलिस जी नाअहली सबबु इहे वाक़िया रोज़ जो त मामूल बणिजी विया आहिनि। हिन वक़्तु असां पंहिंजो मुतालबो पंहिंजे PM साहिब खे कंदासीं त हिन वक़्तु तव्हांजो PTI जो टिकट होल्डर MNA ते बीठल माण्हू शहीद थियो आहे। असां सभु तव्हां ॾे वाजिया रहियूं। तव्हां हिन शइ जो नोटिस वठो। तव्हां नोटिस वठंदव तॾहिं को तदारुक थींदो। का GIT जोड़ियो जेका हिन शइ जी जांच करे ऐं असुल कातिलनि ताईं इहा शइ पहुचे। बाक़ी कंहिं ते ईअं मरे ऐं ख़ुदि खे लोड़ण जी जेका कोशिशि आहे इहा असां कतई थियणु न ॾींदासीं। जो असां सियासी कारकुन असांजो भाउ आहे, असां हुनजे खून सां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदासीं। इंशाल्लाह साईं। GIT में हर माण्हू हूंदो न, ISI जो बि हूंदो, असांजो जन जेका आहे न हरिद्वार जो माण्हू हूंदो न, असां अदलिया जो बि हूंदो। निदा मज़मत ऐं इहो मुतालबो ज़रूरु रखंदासीं। राना सखावत जो क़तुल जेको आहे उहो हिकु सोचियल साज़िश असां सम्झूं था। इहा साज़िश जो सिलसिलो काफ़ी वक़्त खां हलंदड़ आहे सिंध में। पहिरियां त मज़हब जो नालो ॾेई करे इन्हनि लाश माण्हुनि जा गुम कया, हाणे वरी कुझु ॿिया नाला ॾेई करे SSP पंहिंजी जान थो छॾाए। असां SSP जी जान कोन छॾींदासीं। राना सखावत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले कंबर जो सीनियर नायब सदर हुयो ऐं हुनजा जेके दोस्त आहिनि, असां लाड़काणे सां तालुक़ु रखूं था। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले लाड़काणे जो जनरल सेक्रेटरी आहियां। त पुलिस जो इहो चवणु नियापो ॾियणु त बाबा हीअ क़तलु हीअं लोड़े छॾियऊं ऐं असां इहो चुप कयूं, हलिया वञूं ऐं उनखे इहो रंग ॾियणु त हीअ सिंधी ऐं पंजाबियुनि जो जहिड़ो आहे। हीअ सिंधी पंजाबियुनि जो जहिड़ो कोन्हे। हीअ हिकिड़ी साज़िश आहे उन वापारी जे ख़िलाफ़ु जेको सिंध में रहे थो। इहो उन वापारी खे हिकिड़ो पैगाम आहे त हू वापारियुनि खे इहो पैगाम ॾियनि त असांजी मनपसंदि ते हलो, न हलंदो त तव्हांजो हाल बि राना सखावत जहिड़ो कंदासीं। असां हिन खे मज़हबी नालो ॾींदा या इनखे कंहिं ज़ातियात ते वठी वेंदा या नस्ली बुनियादनि ते वठी वेंदा, असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं। असां इहो था चऊं त फौरी तौर ते कंबर जे SSP खे मुअतल करे GIT जोड़ी वञे, न त हीउ एहतजाज सिर्फ़ु हिन वगण बाईपास रोड ते न रहंदो। लाड़काणो ऐं पूरी सिंध राना सखावत जे इन खून जो बदिलो वठण जे लाइ पुरमुन सॼे सिंध जे अंदरि तहरीक हलाईंदी ऐं पोइ असां हिननि खे ख़बर ॿुधाईंदासीं त कीअं बेगुनाह शहरी माण्हुनि जा लाश लोड़िया वञनि था, कीअं वापारियुनि खे नस्ली बुनियादनि ते हिकिड़ो ढोंग रचाए इहो ढोंग हलणु न ॾींदासीं। असां हिन जदोजहद में दोस्तनि सां गॾु आहियूं ऐं जेसीं ताईं राना सखावत जा कातिल ज़ाहिर न थींदा हीउ धरणो ऐं पूरी सिंध जी जदोजहद जारी ऐं सारी रहंदी। गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार कयो। असां सां रीजन सखर जो उहिदेदार मौजूदु आहे ऐं इसराज अहमद खोसो साहिबु उन खां मौक़िफ़ वठंदासीं। सर
तो ये जो वाक़या पेश आया सुबह 8:30-9 बजे, राना सखावत साहब अपने राइस मिल पे बैठा हुआ था, तो मोटरसाइकिल पे कोई अफराद आए, उन लोगों ने गोली लगा के वो शहीद किया। उसके बाद हम रास्ते में थे तो लाश को उठा के हम यहाँ पहुँचे हैं। लेकिन अफसोस से ये कहना पड़ रहा है कि एक पाकिस्तान तहरीक इंसाफ का एक वर्कर, नायब सदर, जिम्मेवार और एक राइस मिलर, एक बिजनेसमैन पाकिस्तान का, वो महफूज नहीं है सिंध में। एक बिजनेसमैन महफूज नहीं है तो आम आवाम कैसे महफूज होगा। तो मैं अपील कर रहा हूँ वज़ीर-ए-आज़म पाकिस्तान इमरान खान साहब, चीफ ऑफ आर्मी स्टाफ और डॉक्टर आरिफ अलवी साहब से स्पेशली, क्योंकि डॉक्टर आरिफ अलवी साहब, ये राना सखावत वो बंदा है आपका और हमारा दोस्त था। जब हम आप सिंध में आते थे ये हमारे साथ वो बंदा, उसको शहीद किया गया। क्योंकि अब SSP साहब फ़ोन उठाने के लिए तैयार नहीं है, DIG साहब कॉल उठाने के लिए तैयार नहीं है कि आएँ आप बताएं हमें, FIR करें। ये ख़ानदान, इसका भाई बैठा हुआ है, अभी तक इंसाफ के लिए बैठा हुआ है। ये धरना पुरअमन धरना है ये हमारे PTI का, लेकिन अफसोस से कहना पड़ रहा है वफाक में हमारी हुकूमत है लेकिन सिंध पुलिस सुनने के लिए तैयार नहीं है। मैं IG सिंध से रिक्वेस्ट कर रहा हूँ और इसके अलावा वज़ीर-ए-आज़म इमरान खान से अपील कर रहा हूँ कि आप एक्शन लें, सोमोटो एक्शन लें। हमारे जो कारकुन यहाँ शहीद हो रहे हैं उनको इंसाफ मिले। गिरफ्तार कयो, गिरफ्तार कयो, गिरफ्तार कयो, गिरफ्तार कयो, गिरफ्तार कयो। भाई दोस्तों, हाणे ॿियो मौक़ूफ़ आयो आहे, उहो जेको आहे साईं ॿुधाए थो त तव्हां ॾिसो त पोइ उन जे मुताबिक़ जेको आहे फर्दर जेको आहे असां जेको आहे साईं SP साहब मूंखे मोकिलियो आहे। SP साहब तव्हां सां मिलण जे लाइ तयारु आहे। वफ़द ठाहे तव्हां जेके 8-10 दोस्त आहिनि, साहब ईंदो हुते ऑफिस में, हिते DSP ऑफिस में तव्हां सां मिलंदो। जेको बि तव्हांजो मुतालबो आहे इंशाअल्लाह उहो पूरो थींदो। ऐं असांजो नुमाइंदो आहे हिते अचे न, माण्हू बि असांजो तव्हांजे ऑफिस तव्हांजे ऑफिस ते अचे तो हिते अचे, पेट्रोल पंप ते अचे, हिन पंप ते अचे, 5 नुमाइंदा सां वेही ॻाल्हियूं कनि, हिते अचे न। हिते अची वेहे, हिते वेही ॻाल्हियूं करे न साईं। जेकॾहिं संजीदा आहे त पोइ हिते अचे वेही ॻाल्हियूं करे, विच में वेहे पब्लिक जे में। धरणो आहे त हिते अची ॻाल्हाए न, ऑफिस में वञे साहब गर्मी जी गोटे अचूं। सभु पढ़ियल लिखियल माण्हू बि आहियूं, सभु जेको आहे इन्हनि लम्हनि खां गुज़री चुका आहियूं। हर ॻाल्हि जेका हूंदी आहे उहा जेका टॉक्स हूंदी आहे, का बि हूंदी आहे उन जो ॻाल्हि हूंदी आहे। ज़ाहिर आहे ऑफिसरनि सां जेकॾहिं असांजो मौक़ूफ़ ते न लथा त असां वेठा त आहियूं। जेको आहे ज़ाहिर आहे हेॾे मोह में जेको आहे उहो माण्हू असां सभई जेको आहे वठणु ॻाल्हाइणु शुरू कंदासीं त को मसइलो हल न थींदो न। असांजा 5-7 माण्हुनि जो हिकिड़ो वफ़द ठाहींदासीं। मुख़्तलिफ़ PTI जा माण्हू हूंदा, असांजा राइस मिलर हूंदा, असांजो राइस मिलर जो भाउ असांजो सीनियर नायब सदर हो, असांजो समाजी जेको आहे तनज़ीम जो माण्हू हूंदो, 5-7 माण्हुनि जो हिकिड़ो बाशऊर हिकिड़ो ठाहियूं ऐं जेको आहे सो उते हिकिड़े हंधि वेही ॻाल्हि थींदी, उन में वज़न थींदो। हिते बि 5-7 साईं सिर्फ़ु असां हिते कमेटी ठाहींदासीं, उहे ई साहब सां ॻाल्हाईंदा, ॿियो को बि न वेंदो होॾे। इहो असांजो तसली आहे। धरणो आहे साईं, असां 5 माण्हू 7 माण्हू ॾींदासीं, उहे ई ॻाल्हाईंदा साहब सां, भली पर हिते पहुचे, हिते अचे। राना सखावत अली बहितरीनु इंसानु हुयो, उनजे लाइ सभिनी वटि दर्द आहे। सभु हुन सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। असांजो राइस मिलर भाउ हुयो, असां राइस मिलर आहियूं। असां ईअं था चऊं त को डेलीगेशन ठाहियूं 5-8 माण्हुनि जो, जेको SP साहब सां मीटिंग करे हिन मसइले खे अॻिते खणे। हुन में भली PTI जा दोस्त हुजनि, कोई राइस मिलर हुजनि, कोई समाजी माण्हू हुजनि, बहितर ईअं थींदो। वधीक हाणे तव्हां बाबा ॿुधो न,
बाक़ी कामेटी जे लाइ दोस्त न कयो हिते अचे थकिजी पिया आहियो हुनखे हिते अचण हक़ हिते ई कामेटी था जोड़ियूं हिते पहुचे हिते ई कामेटी था जोड़ियूं ॿियो को बि विच में न ईंदो ॻाल्हि ॿुधो न मसइलो त धरणो त असांजो क़ाइम धरणो त ख़तमु नथो थिए न एसपी साहब हिते ईंदो भली हिते पेट्रोल पंप हिते ई साईं मां उहा ॻाल्हि कयमि त हिते अचे भली हिते अचे वेहे साइड ते 12 माण्हू ठाहियो बसि भई धरणो त लॻल आहे न धरणो धरणे वारे अचण में हुनखे तकलीफ़ कहिड़ी आहे असां बि हिते था अचूं बाक़ी हिन रश में माहौल ख़राब साईं मोहम्मद सिद्दीक़ साईं मोहम्मद सिद्दीक़ वो साईं अदा हिकिड़ो मिंट तव्हांजो वफ़द भली वञे जेके तव्हां चूंडियो माण्हू ॻाल्हियूं करणु खपे एसएसपी साहिब ज़िले जो मालिक आहे असां उहो चाहियूं था त भले ॻाल्हियूं थियनि न हा भले हिन में अर्ज़ु ई कोन्हे को ॻाल्हियूं बाबा हे माण्हू त असांखे पंहिंजनि ते एतबार न आहे छा पंहिंजा माण्हू असांखे था वञनि न पंहिंजा माण्हू था वञनि असांजा माण्हू आहिनि न तव्हांखे पंहिंजनि माण्हुनि ते एतबार आहे असांजा वॾड़ा आहिनि भली ॻाल्हियूं करे असां गॾिजी हे मामिलो कयो त असां हीअं कंदासीं न बिल्कुलु छो असां कयोसीं असांजो हॾ ॾोकी असांजो भाउ हो न इंसाफ़ जे लाइ असां पंहिंजे दर्द जे लाइ उन जे लाइ उन जो मसइले जो हल हूंदो आहे ॻाल्हि बिल्कुलु ॻाल्हि आहे सही बि ॻाल्हाईंदो सभु दोस्त हिते ई तव्हां वेठा हुजो तव्हां 8 माण्हू 10 माण्हू चूंडियो ॾिसो हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे हिनमहिल ताव आहे जज़्बात आहे हिते एसएसपी साहिबु अचे थो कुझु अहिड़ो वाक़ियो जीअं अॻ में ताज़ो तव्हांखे मिसाल ॾियां समंदर चांडीअ जो जेको थाणे ते हू आया ॻाल्हियूं करण भंजड़ा थी वई विच में माण्हू ॿिया अची विया उहो मसइलो तमामु वॾो वधी वियो हिते थी सघे थो को अहिड़ा बि माना अलाह न करे को मसइलो वधी वञे तंहिंजे करे तव्हां धरणो क़ाइमु रखो धरणो ख़तमु न आहे केरु थो चए धरणो ख़तमु थींदो 8 माण्हू चूंडियो 8 माण्हू 10 माण्हू एसएसपी साहिब ऑफिस न ईंदासीं एसएसपी साहिब ईंदो हिते छुरी करे किथे बि उते ॻाल्हियूं कयूं था असां न ईंदासीं ऑफिस होॾे अदा हिकिड़ो मिंट साईं अदा अल्ताफ कहिड़ा माण्हू आहिनि अल्ताफ साहिब मौक़ूफ़ ॾियो पंहिंजो ठीकु आहे साईं हाणे कमेटी ठाहियो बाबा मुंहिंजो नालो
न भले ॿुधाइण खां 15 माण्हू बाक़ी ॿिया माण्हू तव्हां पाण राइस मिल राइस मिल लिखो राइस मिल राइस मिल लिखो बाक़ी पोइ लिखायो अदा हाणे मालिक ॾींदा आहिनि हाणे एतिरो थिए त माशू ख़ाली फुल फोटो लिखी हुननि